वट किडनैपर जी कॉल केडीमल आई है? जी तकरीबन 12 बजे। शाकिर घर में केडीमल निकतो हो? जी सुबह जो 10 बजे। छा इन नंबर ते फोन आयो? जी इन्हीं नंबर ता फोन आयो हो, पर इहो तो अदा शाकिर जो नंबर है। थोड़ी देर का पो कॉल कटिजी गई। जॾहिं मूं रीकॉल कई तो नंबर बंद पे हुयो। तवांजी भला कैसा का दुश्मनी? जी न, असांजी भला कैसा केड़ी दुश्मनी थी सके? शाकिर छा कंदो आ? मुझे मतलब आता है केड़ो कम कंदो आ? जी मैडम, असां जो सदर में शूज जो शॉप है। अच्छा तवा भला शॉप ते किन मार वेंदा? अदा शाकिर ऐं मां सुबुह जो 11 बजे शॉप ते निकरी वेंदा। त पोइ अॼु शाकिर 10 बजे अकेलो छो हलियो वियो? शाकिर के सुबह जो बैंक वञणो हुयो 10 बजे, छो जो कंहिंखे हुनखे पेमेंट करणी हुई, इन लाइ सुबह जो सवेर हलियो वियो। कामरान तव्हांखे त ख़बर हूंदी पेमेंट कंहिंखे ॾियणी हुई? जी जी, अदा शाकिर के अॼु शानी बिल्डर्स वारनि खे पेमेंट करणी हुई। कहिड़े सिलसिले में पेमेंट करणी हुई? हाँ, शाकिर फ्लैट खरीद कयो, उन जी पेमेंट जमा कराइणी हुई। तवा के अलावा ॿियो कंहिंखे ख़बर हुई कि शाकिर साहब अॼु शानी बिल्डर्स के पेमेंट कंदो? मुखे, भाभी के ऐं शानी बिल्डर्स वारनि खे ख़बर हुई तो उनखे पेमेंट करणी है। शानी बिल्डर्स जे कहिड़े प्रोजेक्ट में तव्हां फ्लैट बुक करायो हो? मुझे मतलब आता फेज 1, फेज 2 या फेज 3? मैडम फेज 2 में। अगर तव्हांखे हाणे किडनैपर जो फोन अचे तो कोशिश करे 55 सेकंड ताईं ज़रूर ॻाल्हाइजो ताकि उन जी लोकेशन ट्रेस थी सके। जी सर, बिल्कुल। शाकिर साहब जी गाड़ी में अगवा थियो उन कार जो नंबर तव्हां वटि आहे? जी, मां भाउ जी गाॾी जो नंबर लिखी थो ॾियां तव्हांखे। भाउ जी गाॾी जो नंबर। महिरबानी। तव्हां परेशान न थियो, इंशाल्लाह असां जल्दी मुजरिम ताईं पहुची शाकिर खे आज़ाद कराए वठंदासीं। आमिर, तव्हां शानी बिल्डर्स जी वञी ऑफिस जो मालूम कयो त शाकिर आयो हो या न? यस मैडम। ऐं अब्बा, तव्हां बैंक वञी मालूम कयो त शाकिर कंहिं वक़्तु पेमेंट वठी? थैंक यू। ठीक आहे। शायद ही शाकिर जी गाड़ी जो नंबर है। तव्हां कार टेकर जी हेल्प सां मालूम कयो त हीअ हिन वक़्तु कहिड़ी लोकेशन ते मौजूद आहे? जी मैडम, मां हाणे ॾिसी थो वठां। मैडम कार जी लोकेशन ट्रेस थी वई है। कहिड़ी लोकेशन ते आहे? मैडम ही कार हिन वक्त शानी अपार्टमेंट के फेज 2 में मौजूद है। ओके शायद। मैडम शान बिल्डर के मैनेजर जो चवणा है तो शाकिर के 11:30 बजे पेमेंट करनी, पर वो तो पहुंचो ही ना है। छा रिपोर्ट आवा? मैडम बैंक से मैनेजर चवणा है तो शाकिर से 10:30 बजे आयो 12,75,000 केस कर। शान अपार्टमेंट जे मैनेजर जो चवणा है तो शाकिर अॼु ऑफिस आयो ही कोन, ऐं वरी बैंक जे मैनेजर जो चवणा है तो शाकिर 12,75,000 रुपया कैश कराया आहिनि। ऐं कार टेकर जी मदद सां ख़बर पई आहे त शाकिर जी गाड़ी शान बिल्डर्स जे फेज 2 में मौजूद आहे। इन मक़सद ते शान बिल्डर जो मैनेजर कूड़ थो ॻाल्हाए। इन केस जी कड़ी शान बिल्डर सां मिले थी। हाणे असांखे कार लोकेशन ते